नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य सम्राट पृथ्वीराज चौहान, राजकीय महाविद्यालय जे सिंधी विभाग मां ॻाल्हाए रहियो आहियां। कल्ह असां महाकवि किशनचंद जेको MA फाइनल जे पेपर 7th B में रखियल आहे, उन्हनि जे वीचारनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। असां महाकवि किशनचंद बेवस जा घणनि ई सामाजिक मसइलनि ते वीचार ॿुधासीं, सम्झासीं। उन्हनि जी कविताउनि जे बारे में मुख़्तसिर में ॼाण हासिल कईसीं। असां कवि किशनचंद बेवस जे तरक़ी पसंदीअ जे बारे में, स्त्रीअ बाबति, उन्हनि जूं बाल कविताऊं, धर्म बाबति, कुदरत बाबति वीचारनि जे बारे में पढ़ियोसीं ऐं सम्झोसीं, कुझु जानकारी हासिल कईसीं। अॼु असां उन ई महाकवीअ जे फ़ैलसूफ़ी दर्शन जे बारे में कुझु मुख़्तसिर जानकारी हासिल कंदासीं। बेवस पंहिंजे शहर द्वारा जीवन जे निरालनि पहलुनि जीअं त आत्मा ऐं परमात्मा, निर्गुण ऐं सगुण, इंसान ऐं अवतार, धर्म ऐं जातीअ बाबति जंहिंजा वीचार इंतिहाई सवले ऐं सरल नमूने ज़ाहिर कया आहिनि, जंहिंजे चपे चपे में रूहानी राज ऐं फ़ैलसूफ़ाना नुक़्ता समायल आहिनि। बेवस जी कविता संदसि आयला फ़िक्र ऐं गहरी सोच जो अक्स आहे। हिन अकाब वांगुरु आकाश जे उॾाम जी ताक़त रखंदे बि पंहिंजा पेर धरतीअ ते मज़बूतीअ सां धारिया ऐं पंहिंजे ई माहौल जी तर्जुमानी कंदे पाण खे जनता जी सतह ते आंदो। इहा सही ॻाल्हि आहे त महाकवि किशनचंद बेवस जी कविता आम माण्हुनि लाइ लिखी वई आहे। आम माण्हूअ जे सम्झण लाइ कविता लिखी वई आहे। एॾा ॾुखिया ऐं गूढ़ अखर कमु कोन आंदल आहिनि जो आम माण्हू हुनखे सम्झी न सघे ऐं उन जे बारे में जानकारी प्राप्त न करे सघे। महाकवि किशनचंद बेवस खे पढ़ण वारो उनजो क़ाइल थी वियो आहे। इन करे इन्हनि खे महाकवि जी उपाधि ॾिनी वई आहे। प्रोफेसर राम पंजवाणीअ जे लफ़्ज़नि में, मौजूदा ज़माने में निराले रंग ढंग सां सुहिणीअ पर सलील सिंधीअ में सृष्टिअ जी तर्जुमानी कंहिं कई त बेवस कई। बेवस जो शहर जो पढ़ंदो तंहिंखे लुत्फ़ मिलंदो, फ़ैलसूफ़ी मिलंदी, फ़क़ीर खे रियाज़त ऐं इबादत जी वाट मिलंदी, ग़रीब खे आथत ऐं आसरो मिलंदो, सरमाएदार खे हिदायत मिलंदी, समाज में शेवादारीअ जे अंदर में उछल उथंदी, वतनी दोस्त जे दिलि में दर्द जो दूध दुखंदो, स्त्रीअ खे पंहिंजे शान जी शनास थींदी। बेवस समाज जे हर पहलूअ लाइ कविता लिखी आहे। ग़रीबनि लाइ बि लिखी अथई त उन्हनि खे आथत ॾिनी अथई पंहिंजी कविता ज़रिए, ऐं अमीरनि खे हिदायत ॾिनी अथई तव्हां ग़रीबनि जो खून न चूसियो, ऐं आम माण्हुनि खे समाज जी शेवा करण जी हिदायत ॾिनी अथई त दोस्तनि खे दोस्ती ऐं स्त्रियुनि खे शान अदा कयो अथई। धार्मिक वीचारनि में कवि बेवस भक्ति मार्ग ऐं ज्ञान मार्ग जो हामी रहियो आहे। निराकार निर्गुण जो उपासक आहे त संदसि सगुण श्याम मुरारी गुरु नानक जो पिणु उपासक आहे। परमात्मा जो त को अंत पार ई कोन्हे। विराट सृष्टि जी हर रचना में हिस्सो आहे। खेसि को आकार या रूप रंग न आहे, कोई बि संसार में रंग थो रचाए। कवि लिखे थो, अपारी आदि खां ई थो वखी बे अंत रचना मां, थी बे रंग रचाई रंग, पूर में रंग न्यारा थो। अर्थात संसार, ही जेको संसार आहे उहो विराट स्वरूप आहे, उनजो को आदि अंत कोन्हे। उनखां पोइ ही रंगी बि बेरंगी आहे, पर त बि हिन दुनिया में रंग रचाए थो ऐं साकार रूप धारण करे अचे थो। प्रभुअ जा नाला अनेक आहिनि, मगर असुल में त हू हिकु ई आहे। असीं पंहिंजी पंहिंजी पसंदीअ मुताबिक़ खेसि भॻवानु, ख़ुदा या गॉड चऊं था। कवि लिखे थो, नाला अनेक ठीक मगर एक तू पिता, भगवान चऊं, गॉड चऊं या ख़ुदा चऊं। वेदांत सूत्र एको ब्रह्म द्वितीयो नास्ति में संदसि विश्वास आहे। संदसि फ़िलसूफ़ाननि ख़्यालनि जी झलक इन मां ई मिले थी त कवि हिकु जॻह ते लिखे थो, सॾु पराॾो साॻियो पर ॿुधण में ॿ थिया। अर्थात ब्रह्म परमात्मा हिकिड़ो ई आहे, उन जे अलावा ॿी का हस्ती कोन्हे।
नाला भले केतिरा ई छो न असां चऊं, पर परमात्मा हिकिड़ो ई आहे। बेवस सूफ़ियुनि में सिंधी संत कवियुनि वांगुरु ख़ल्क़ में ख़लिक़ पसियो, हिन सामी वांगुरु चीटीअ ऐं कुंचड़ में सम ॾिठो। बेवस रूहानी आत्मिक शहर सां ई शाइरी शुरू कई। शहर बेवस सामूंडी सिपूं रचियाईं। बेवस गीतांजलिअ वारा शेर पिणु अलॻि अलॻि वक़्तनि ते रचिया हुआईं, जेके संदसि शागिर्द नीलकमल मध्य प्रदेश में 1964 में छपाया। निर्गुण निराकार रूप जी उपासना कई अथई। हू सुखदर्शी कवि आहे। हिन लाइ ही संसार त सुख नगरी आनंद नगरी आहे, जंहिंजो आनंद माणण लाइ फ़क़्ति रोशन नज़र जी ज़रूरत आहे। साईं बेवस जे वीचार मुजिबि दिलि में ऊंदहि हूंदी त हर तरफ़ ऊंदहि नज़र ईंदी। कवि लिखे थो, चिमकाट चइनी पासे हक़ीक़त जो हैरती, अफ़सोस पर अखियुनि मां नहीं अंधकार त हर जॻह ते रोशनी आहे, पर असांजे अखियुनि मां ई अंधकार नथो वञे। सुखदर्शी हुअण सां गॾु बेवस समदर्शी शाइर पिणु आहे। रंज या राहत ॿई परमात्मा जी ॾिनल सौगात आहे। बाबा संदसि सम्झाणी आहे त कष्ट कालीअ जे अंदरि आहे दयालु दुर्गा, ख़ासि मंज़िल थी पवे रंज बि राहत बणिजे। कवि समदर्शी शाइर आहे। कवि चए थो त काली माता जो जेको स्वरूप आहे उहो ॾाढो भयावह आहे, पर उन जे अंदरि बि हिकु दयालु दुर्गा माता जो स्वरूप आहे। ख़ासि मंज़िल थी पवे रंज बि राहत बणिजे। हिन परमात्मा जा ॾिनल दुख बि कॾहिं कॾहिं असां लाइ ॾाढो न सुखनि जो रूप धारण करे छॾींदा आहिनि। ऐं असां ईअं चऊं त कॾहिं कॾहिं छो परमात्मा जी हर रज़ा में असांखे राज़ी रहणु खपे। परमात्मा अगरि असांखे ॾुख ॾिए थो त उन जे पुठियां बि उनजो को ॾाढो वॾो मक़सदु हूंदो आहे। ऐं ॾुखनि पुठियां जॾहिं सुख प्राप्त थींदा आहिनि त उन्हनि जो आनंद ई अलॻि ईंदो आहे। सची शांती परमात्मा जो ध्यानु करण में आहे, न बड़पट भिटकण ऐं तीर्थ करण में आहे। कवि भिटकण में विश्वास नथो रखे, हू परमात्मा खे जो मन में ध्यानु करण में विश्वास रखे थो। हू हर मनुष्य जी आत्मा में, हर जीव में परमात्मा खे ॾिसे थो ऐं परमात्मा जो मन सां ध्यानु करण में विश्वास रखे थो। मिठड़ा छो भिटकी बड़ बन में, सची शांती हरि चरणनि में। केॾी न सुहिणी कविता लिखी वई आहे। हीअ सृष्टि निराकार निर्गुण मां कीअं प्रगट थी हूंदी, उहो अॼु बि हिकु मसइलो आहे। कवि बेवस हिन ख़्याल खे लफ़्ज़ी जामो पहिराए चयो त जे तुबकनि मां लीक ठही सघे थी, जिन खे को मिक़दार ई कोन्हे, त पोइ निराकार मां बि सृष्टि रचिजी सघे। सही ॻाल्हि आहे त अगरि बिंदुनि मां बिंदुनि खे गॾे करे हिकु लीक ठही सघिजे थी। अॼु असां विज्ञान एतिरी तरक़ी करे छॾी आहे ऐं विज्ञान इहो साबित करे छॾियो आहे त हर का शइ जेकी आहे हिकु सूक्ष्म बिंदुअ जा मां ई ठही आहे। उहा चाहे का बि शइ हुजे, चाहे दरी हुजे, चाहे दरवाज़ो हुजे, चाहे पटु हुजे, चाहे का वॾी शइ हुजे, का नंढी शइ हुजे, पर नंढे नंढे पार्टिकल्स मां मिली करे ई उहा ठहंदी आहे, ठही आहे। जॾहिं इहो संभव आहे, हिकु पार्टिकल जो, हिकु सूक्ष्म कण जो छा स्वरूप हूंदो आहे, छा वजूदु हूंदो आहे, असां सभु सम्झी सघूं था। त जॾहिं इहो संभव आहे त इहो बि संभव आहे त प्रकृति जेकी आहे हिकु निराकार स्वरूप मां, हिकु निराकार परमात्मा मां ई ठही आहे। सामूंडी सिपुनि में बेवस जा पूर रूहानी राज़ुनि जूं सम्झायूं आहिनि। हू वहदत अल वजूद जो हामी आहे। सृष्टिअ में जेकी बि जड़ या चेतन चीज़ूं आहिनि, सभिनी में ब्रह्म समायल आहे ऐं सभु उन हिकु ब्रह्म मां ई पैदा थिया आहे। सफ़ाई वेस में साईं पसे थो हुस्न जातीअ, रची वहदत मंझा कसरत करी केॾा पसारा थो। कवि बेवस कसरत ऐं वहदत में विश्वास थो रखे। हू परमात्मा जी अल वजूद जो हामी आहे, अर्थात परमात्मा हर हंधि व्याप्त आहे। उन जी हुज़ूरियत जो, उन जे हुअण जो सामी आहे, हामी आहे। त परमात्मा हर हंधि व्याप्त आहे। उहो सृष्टिअ जे हर कण में व्याप्त आहे। हर का जेका शइ जड़ हुजे, चाहे चेतन हुजे, उन जी रज़ा सां, उन जी इच्छा सां ही ठही आहे। ऐं हुन जी रज़ा ऐं इच्छा सां हिकु ॾींहुं
विलीन थी वेंदी, नेस्त नाबूद थी वेंदी। परमात्मा हर कण में व्याप्त आहे, इहो हिन महाकवीअ जो नज़रियो आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे इन ई पाठ खे असां अॻियां कंटिन्यू कंदासीं, पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं त ॿिया कहिड़ा कहिड़ा वीचार, फ़ैलसूफ़ी वीचार हिन कवीअ जा आहिनि ऐं कवीअ अञा कहिड़ियूं कविताऊं पिणु पंहिंजे वीचारनि ते रचियूं आहिनि। उन्हनि जो सार, उन्हनि जी गंभीरता असां मुख़्तसिर में सम्झंदासीं। धन्यवाद।